सेहत इंसान लाइ अज़ीम नेमत आहे। इहो ई सबबु आहे जो साइंसदान वॾे अरसे खां न रुकजंदड़ तहक़ीक़ूं कंदा रहंदा ऐं मुख़्तलिफ़ शयुनि में माण्हुनि जी सिहत जा फ़ाइदा ॿुधाईंदा रहनि था। पर छा तव्हांखे ख़बर आहे त इंसान जे हथनि में बि सिहत जे हवाले सां वॾा राज़ रखियल आहिनि। हथनि ज़रिए सिहत हासिल करण खे पाम थेरेपी चयो वेंदो आहे, जेको जापान जो क़दीमी इलाज जो तरीक़ो बि आहे। माहिरनि जो इहो बि चवणु आहे त जापान जे माण्हुनि जी वॾियुनि उमिरियुनि जो सबबु बि इलाज जो इहो तरीक़ो आहे। इंसान जे हथनि में मौजूदु चइनि आङुरियुनि ऐं आङूठे जो तालुक़ु जिस्म जे हर हिसे सां हूंदो आहे, जंहिंजी जेकॾहिं ख़ासि तरीक़े सां मालिश कई वञे त जिस्म जे उन्हनि हिसनि जे कमकार ऐं कारकर्दगीअ खे बहितर बणाए सघिजे थो। आङूठो आङूठे जो तालुक़ु मादे ऐं तिरीअ सां हूंदो आहे, जेको हाज़मे जे मसइलनि जे हल ऐं मथे जे सूर लाइ मददगार हूंदो आहे। उन करे हिकु हथ जे अंगूठे सां ॿिए हथ जे अंगूठे जी मालिश कजे त न रुगो मथे जे सूर मां जिंद छॾाए सघिजे थी, पर हाज़मे वारे निज़ाम खे बि बहितर बणाए सघिजे थो। पहिरीं आङुर हथ जी पहिरीं या शहादत वारी आङुर जो तालुक़ु इंसान जे मसाने ऐं गुर्दनि सां हूंदो आहे। उन खां सवाइ चेल्हि जे सूर ऐं ॾंदनि जे सूर जे छोटकारे लाइ बि इहा आङुर वॾी मददगार साबित थींदी आहे। न रुगो एतिरो, पर ठूठ या बाहि जे सूर जी सूरत में बि इन आङुर जी मालिश करे छोटकारो माणे सघिजे थो। विचीं आङुर विचीं आङुर सभ खां वॾी आङुर हूंदी आहे। उन जो तालुक़ु इंसान जे जिगर ऐं पिते सां हुजे थो। इहा खंघि, थकावट जे करे थींदड़ अखियुनि वारे सूर मां छोटकारो माणण लाइ अहम किरदारु अदा कंदी आहे। इन आङुर खे मालिश करे ॼाणायल मसइलनि मां जिंद छॾाए सघिजे थी। चीच जे भर वारी आङुर इन आङुर जो तालुक़ु जिगर ऐं वॾे आंड्रे सां हूंदो आहे। इहा आङुर ज़हानत वधाइण जो बि सबबु बणंदी आहे। रोज़ जे बुनियादनि ते इन आङुर जी मालिश कजे त जिगर ऐं आंड्रे जे मसइलनि खां बचण समेत ज़हनी सलाहियतुनि खे बि वधाए सघिजे थो। चीच या नंढी आङुर नंढी आङुर या चीच जो तालुक़ु दिलि ऐं नंढे आंड्रे सां हूंदो आहे। जेकॾहिं रुगो चीच जी मालिश कजे त गले जे सूर समेत दिलि ऐं नंढे आंड्रे जी सिहत बहितर बणाए सघिजे थी। इन खां सवाइ आङुरियुनि जियां इंसान जे हथ जी तरीअ जा बि जिस्म जे केतिरनि ई उज़वनि ऐं निज़ामनि सां ॻांढापा हूंदा आहिनि। हथनि जी तरीअ खे हिक ॿिए सां महिटण सां जिस्मानी तवानाई समेत दिमाग़ ॾांहुं अहिड़ा पैगाम पहुचंदा आहिनि, जंहिं ज़रिए जिस्म जे मुख़्तलिफ़ हिसनि ताईं अहिड़ा केमिकल फ़राहम थियनि था, जेके जिस्म जे सूर ख़तमु थियण समेत उन जी कारकर्दगी बहितर करण में वॾी मदद ॾींदा आहिनि। जेकॾहिं कंहिं माण्हूअ जे जिस्म जे कंहिं बि हिसे में सूर हुजे त उन सां लाॻापियल आङुर जी चोटीअ खे 10 खां 20 मिंटनि ताईं दॿाइण सां तकलीफ़ ख़तमु करे सघिजे थी, जंहिंखे पाम थेरेपी चयो वेंदो आहे। इलाज जो इहो तरीक़ो जापान में सदियुनि खां वठी क़ाइमु आहे, जंहिं सां माण्हू तकड़ी, सवली ऐं बिना ख़र्च वारी सिहत माणींदा आहिनि। पाम थेरेपी सां इंसान जे जिस्म में रत जा वहिकिरा बि बहितर थींदा आहिनि ऐं माण्हूअ जी सिहत बि बहितर थींदी आहे। सुबुह जो निंड मां उथण खां पोइ थोरी देरि ताईं पंहिंजे हथनि जी तरियुनि खे महिटण ऐं आङुरियुनि जी मालिश करण सां माण्हू पंहिंजो पाण खे वॾियुनि बीमारियुनि खां बचाए ऐं महफ़ूज़ करे सघे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk